कोटड़ी में मुख्तलिफ पार्टियुनि पारां सिंध में जाली डोमिसाइल जारी करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध में जाली डोमिसाइल ठाहिण वारे अमल खिलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो SUP ऐं अवामी जमहूरी पार्टीअ जे कारकुननि पारां अलमदीना चौक खां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि अली रज़ा मेमून, मुइन हिंगोर ऐं ॿियनि चयो त सिंध में धारियुनि खे जाली डोमिसाइल तोड़े जाली सुञाणप कार्ड जारी करे सिंधी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त जाली डोमिसाइल ठाहे ॾींदड़नि खिलाफ़ कार्रवाई करे धारियुनि खे निकाली ॾिनी वञे। असां वटि जेको आहे पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा, KP जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा ऐं इहो त थियो इहो पाकिस्तान खां अलावा अफ़गानिस्तान ऐं जेको आहे बर्मियुनि जा बि हिते कार्ड ऐं डोमिसाइल ठाहे हुननि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। असीं सम्झूं था त इहो सिंधी नौजवान जो तालीम याफ़्ता नौजवाननि जो जेको आहे सो माशी क़त्लेआम आहे इहो बंदि कयो वञे ऐं जामशोरे में जेको 2 सालनि जो रिकॉर्ड खणी विया आहिनि इन खे असां क़बूल कोन था कयूं। घटि में घटि 20 सालनि जो रिकॉर्ड जेको आहे उन में इंक्वायरी कराए जेकी जाली ठहियल डोमिसाइल आहिनि उन्हनि तहत जेके नौकरियूं ॾिनियूं वञनि उहो नौकरियूं जेको रद्द करे बरतरफ़ करे उन्हनि खे उन जाइ ते जेको आहे सिंध जे नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। हिते असांजी सिंध में अची असांजे सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ा हयां था वञनि। असांजे नौजवाननि खे नौकरियूं नथियूं मिलनि ऐं उन्हनि नौजवाननि खे उन्हनि जा जेके आहिनि अणपढ़ियल आहिनि उन्हनि खे 5-5 हज़ारनि में उन्हनि खे डोमिसाइल ठाहे ॾिना था वञनि। इहा कहिड़ी किथां जी आहे मतिलबु इहा इंसानियत आहे। तव्हां ॾिसो असांजा सिंधी नौजवान जेके आहिनि बुख ते बेहाल लॻा पिया आहिनि, पढ़ियल लिखियल नौजवान पिनंदा था वतन। इहो असांजो सिर्फ़ु इहो मुतालबो आहे त इन्हनि सिंधियुनि जिन पंजाबियुनि बंगालियुनि बिहारियुनि खे हितां कढियो वञे बराए महिरबानी। बाक़ी हिननि खे डोमिसाइल सिफारिशी तौरु ठाहे ॾिनो थो वञे, उन सां गॾु उन्हनि खे नौकरियूं सिफारिशी तौरु ॾिनी थियूं वञे। इहे असांजे सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ा आहिनि। असां कॾहिं बि जेको आहे त इन्हनि खे तस्लीम न कंदासीं। धारिया आहिनि, इन्हनि खे जेको आहे त लॾपड़ान करे हितां हटायो वञे, इन्हनि खे बरतरफ़ कयो वञे, इन्हनि खे नौकरियुनि मां हटायो वञे जीअं असां सिंधियुनि खे पंहिंजा सुठे तरह सां हक़ मिली सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk